छठो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद अयूब मल्लाह जी रिपोर्ट मुताबिक़ मकली जे दरगाह हज़रत इब्राहिम शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जिन जी विलादत बासआदत वारे ॾिहाड़े ते दरगाह जे ख़िदमतगार अब्दुल जब्बार जाखिरू पारां वाइज़ शरीफ़ जी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें दरगाह हज़रत अमीर शाह जीलानीअ जे ख़िदमतगारनि ग़ुलाम क़ादिर जोखियो, संदसि फ़र्ज़ंद हाफ़िज़ सद्दाम हुसैन जोखियो, अब्दुल जब्बार जाखिरू, मोहम्मद अयूब मल्लाह, हाजी हसन जाखिरू समेत आस पास जे रहवासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हाफ़िज़ सद्दाम हुसैन जोखियो पारां वाइज़ करे हिकु अल्लाह ऐं उन जे रसूल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॾसल वाट ते हलण जी तलक़ीन कंदे अल्लाह जे वलियुनि बुज़ुर्गनि ऐं दरवेशनि जी सिफ़त बयानु कंदे चयो त उन्हनि बि हिकु अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾसल वाट ते अमल कंदे उहे मंज़िलियूं माणियूं आहिनि। हाफ़िज़ सद्दाम हुसैन जोखियो चयो त असांखे 5 वक़्त निमाज़ अदा करे पंहिंजे माउ पीउ ऐं बुज़ुर्गनि जो एहतराम करे अहिड़ियुनि महफ़िलुनि में शिरकत करे कुझु हासिलु करणु घुरिजे। आख़िर में दुआ घुरण बैदि नंगर न्याज़ तक़सीम कयो वियो।